दोस्तों पंहिंजा वेठा में जी नई धमाकेदार ज़बरदस्त एपिसोड नेक्स्ट एपिसोड जी पूरी मालूमात तव्हां सां शेयर कंदासीं इन नंढे वीडियो में। इनके आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हां जो पंहिंजो चैनल आहे। अॼु हिकु धमाकेदार भली अपडेट तव्हां सां मां शेयर करण वारो आहियां। हलो तव्हां इन अपडेट जी तरफ़। दोस्तों तव्हां ॾिठो त कीअं हसीना बेगम हिकिड़ी गेम खेॾी वई ऐं कीअं न सनोरा कासिम वारी आशिक़ थियो आहे उन चंड माई ते जंहिंजा चकर जाबिर सां हूंदा हुया ऐं ज़िद करे रहियो आहे त मां सां शादी कंदुसि, जंहिंमें जाबिर ऐं हे ॿई हिक ॿिए जा दुश्मन बणिजी विया आहिनि ऐं हिक ॿिए खे वार्निंग ॾियणु शुरू थी विया आहिनि। ऐं जाबिर बि हसीना सां शादी न करण ते उनखे वार्निंग ॾिए थो, तोखे बंदूक मां पंहिंजे हथनि सां हणंदुसि, यानी बंदूक मज़ाक कयां थो बंदूक। अहिड़े हिसाब सां दोस्तों इहे ड्रामो मज़ो करण वारो आहे। जीअं हाणे किस्ता अॻिते वधंदियूं ड्रामो ज़बरदस्त थींदो वेंदो ऐं या त इनखे 100 ते कोटाईंदा या वधाईंदा, ॿ कम थियण वारा आहिनि दोस्तों। ऐं जाकिर ख़ान बि इन ॿिन्हिनि खे पकड़ण जे चकर में लॻो पियो आहे, पर सभ खां पहिरियां कासिम खे सांवल पकड़ींदो। इहो मां तव्हांखे अॻे ॿुधाए छॾियां थो, सांवल पकड़े खंभे खणी वेंदो इन कासिम खे। दोस्तों वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अगरि अपडेट सुठी लॻे त कॉमेंट कंदा, लाइक ज़रूरु कंदा, फ्री आहे, सब्सक्राइब बि करे छॾींदा। अल्लाह हाफ़िज़।